अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां नसीराबाद लॻ म्यादा चिंजणी जे भरिसां अलाह ॾितो कांदड़ो जो ॻोठु आहे। अॼु असां मौजूदु आहियूं अलाह ॾितो कांदड़ो में हिकिड़ो मशहूरु सुघड़ आहे जंहिंजो नालो आहे शाह मोहम्मद। अॼु असां उन सां तव्हांखे अॼु कुझु सुघड़ ऐं ॻाल्हियूं कचहरियूं ॿुधायूं पिया। हीअ तव्हांखे अॼु ॿुधाईंदो माशाल्लाह तमामु सुहिणियूं ख़ूबसूरत कहाणियूं जेके तव्हां अॼु ॿुधंदव। सही वञिबो आदल में सितम उठे त छा थी पियो, लुटाए साहब तरक़ी न की राहे मौला में अंधे वटि माल दुनिया जो मैसर थियो त छा थी पियो। ॾिसी ख़ुशि न थी दरदार पंहिंजा महल माणियूं अगरि दरिया वहंदर जे मथां घर ते त छा थी पियो। खपे थी आदमी खे पर अख़लाक जी दौलत कंजर लाहौर जो केॾो तोंगर थियो त छा थी पियो। असांजे क़ौम काफ़िर खे कोन्हे क़दुरु माण्हुनि जो कमीणो मोट कूड़े ते मिंबर थियो त छा थी पियो। ये दादना हुकूमत मुस्तक़बिल अल्लाह अकबर जी हिते को थोरे अरसे जे लाइ हींअर अफ़सोस थियो त छा थी पियो। पर यार वक़्तु तो कहिड़े तरह ताड़े छा कजे, काॾे भॼिजे कंहिं ते भाड़े छा कजे, छा कजे हिते सच चोड़ आहे गुनाह सब्र बि थो साह साड़े छा कजे। वियो थी बसि बदगुमान जो मर्द हर को तो हिक ॿिए खे ताड़े छा कजे। चोर थो चोरी कयो खिलंदो हुते भाॻियो थो ॻोढ़ा ॻाड़े छा कजे। कोन को ॿुधण वारो आहे हिते कंहिंखे चइजे ह्या फाड़े छा कजे। पियूं लही टोपियूं पटका था लही हर को तो थिरो ॻाड़े छा कजे। कंहिंजी त सलामत कीन आहे घोड़ा घोड़ा ॾे लाड़े छा कजे। पाड़ो पाड़े खे थो खाइड़े दादन जो वेझे वञी कंहिंजे पाड़े पोइ छा कजे। पर यार जवानी जे जोश ते पराए को छॾे, जवानी जे जोश ते पराए को छॾे। नशे जी यारी ते नाले वारी नारी ते अक जे सोटे ते पाणी जे फोटे ते कचे सुट जे तार ते रंगीले जे ॿार ते भाऊ भरोसे न रख। रंडीअ जे अंजाम ते कमीणे गुलाम ते, रंडीअ जे अंजाम ते कमीणे गुलाम ते रुशत अमीन ते उठे जी ज़मीन ते पाणी जे छर ते पराए दर ते सावण जे मींहं सियारे जे ॾींहं ते हाकिम जे चाह ते चोर जे वेसाह ते सदाए साह ते पाले जे गाह ते भाऊ भरोसे न रख। पराए माल ते ज़नानी ॻाल्हि ते नौकिरी नीच ते कचे जी पीच ते खैराती खुराक ते सुञे जे उताक ते उधारे सव ते भत जे ढव ते शीशे जे गिला ते पर्दे जे प्याद ते नंढनि ॿारनि ते कारनि वारनि ते भाऊ भरोसे न। खंडन शिकार ते घड़े जे चिट ते वापारी मट ते ओकार जे पग ते काछ जे तग ते यार खोटे ते ठिकर जो लोटे ते जुड़ जे छांव ते चीनी जे थांव ते दादन दा दम ते कूड़ी दुनिया जे कंब ते भाऊ भरोसे न। बसि अरे यार खुदा खे अल्लाह हली रहियो आहे शराब जे ओट में, सभु कुझु हली रहियो आहे शराब जे ओट में। आख़िर एवज़ उन जो ख़राबु आहे मोट में। पदमनि जे हूंदे कंहिंजी बि पूरी नथी पवे। पूरो हर को सोट नेकट आहे कोट में। अखि तॾहिं खुली वेंदी दादन माण्हू खे लॻंदो मौत जो धकु ॼण चोट में। अड़े हीअ दिलि पंहिंजी ॾाढी ॾुखारजी पई आहे सतार। ॾुखे यार सां पंहिंजी यारी थी पई आहे, बदन सारे में बेक़रार थी पई आहे, तबियत ज़माने खां आरी थी पई आहे। रुठल मुंहिंजो ॾिसी यार प्यारो रकी वञी दिलि में बहारी थी पई आहे। अञा बि न कुझु हासिलु थियो दादन अजायो असांजी भाऊ खुआरी थी पई आहे। हरदम पंहिंजे ख़्याल खे सुठो हलाइजे, शरीयत कान हरगिज़ ॿाहिरि पेर पाइजे, हक़ जे हुकुम खे भला छो लिकाइजे। खोले मुस्लमान खे हिकु दफ़ो ॿुधाइजे परहेज़गारी जो ख़ुदा खे हुकुम क़ुरान में। छेर ॿधी छो भला औरत नचाइजे, दुनिया जे लाइ न पंहिंजो दीन विञाइजे। खंड में अहिड़ो खटियो त पिनी खाइजे, कोशिशि करे औलाद खे इल्मु पढ़ाइजे। कहिड़ी कूड़ा आहिनि उनखे नाचियूं बणाइजे, फहम फज़ील सां वेही लॻाइजे। खजण वांगुरु ख़्वार थी न ताड़ी वॼाइजे। इहा नसियत दादन फ़क़ीर जी दिलि सां लाइजे, पर औरत जे पुठियां पंहिंजी अड़ पराइजे। पर यार कयां थो फ़ोन सॼंदे को झटे न हुजे, कयां थो फ़ोन सॼंदे को झटे न हुजे। रकीब वजोटी लाइन खे कटे न हुजे। रखायां ॾाढी इन करे न थोरे दादन चवां मां सच त मता को ॾाढी यार पटे न हुजे।